ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 14/5/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार आत्म अभिमानी ठहो, मां आत्मा आहियां शरीर न। इहो पहिरियों पाठ, इहो ई पाठ सभिनि खे सुठी तरह पढ़ायो। प्रश्न: ज्ञान ॿुधाइण जो तरीक़ो छा आहे? कंहिं विधि सां ज्ञान ॿुधाइणो आहे? उत्तर: ज्ञान जी ॻाल्हियूं ॾाढी ख़ुशी सां ॿुधायो, लाचारी सां न। तव्हां आपस में वेही करे ज्ञान जी चर्चा करो, ज्ञान जो मनन करो, पोइ ॿियनि खे ॿुधायो। पंहिंजी खे आत्मा सम्झी करे पोइ आत्मा खे ॿुधाईंदव त ॿुधण वारनि खे बि ख़ुशी थींदी। पंहिंजी खे आत्मा सम्झी ॿियनि खे ॿुधाईंदव त ॿुधण वारे खे बि ख़ुशी थींदी। ओम शांति। बाप चईंदा आहिनि, आत्म अभिमानी देही अभिमानी थी करे वियो। जी आत्मा में सुठा व बुरा संस्कार भरिजंदा आहिनि। सभिनि खां अमर आत्मा असर आत्मा ते थींदो आहे। सभिनि जो असर आत्मा ते थींदो आहे। गर्मी, ठंडी, खटो, मिठो, सूर, ये सभु आत्मा ही फील कंदी आहे। असांजी आत्मा शरीर में आहे, असां थधे पाणी खे टच करूं त आत्मा फील कंदी आहे इहे थधो आहे, इहे गरम आहे। न त आत्मा शरीर खां निकिरी वञे पोइ कंहिं डेड बॉडी जे थधे में रखो, उहो चईंदी थधो आहे। आत्मा खे ई पतित चइबो आहे, न पतित आत्मा चइबो आहे त ज़रूरु जीव आत्मा ई हूंदी न। आत्मा पतित आत्मा चईंदासीं त जीव आत्मा ई हूंदी न। आत्मा शरीर सां गॾु ई हूंदी आहे। पहिरियों ॻाल्हि चईंदा आहिनि, आत्मा थी करे वियो, पंहिंजे खे शरीर न सम्झो। आत्मा सम्झी करे वियो। आत्मा ई हिन ऑर्गन्स खे हलाईंदी आहे। घड़ी पंहिंजी खे आत्मा सम्झण सां परमात्मा जी यादि ईंदी। मां आत्मा हिन मुख सां ॻाल्हायां थी, मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिसां थी, मां आत्मा हिन कननि सां ॿुधां थी, मां आत्मा हिन हथ में इहो पकड़े वेठी आहियां, मां आत्मा हिन हथनि सां इहे कमु करां थी, मां आत्मा हिन पेरनि सां वञां थी। घड़ी पंहिंजे खे आत्मा सम्झण सां बाबा जी यादि ईंदी। अगरि देह यादि आई त देह खे देह जो बाप यादि ईंदो। इन करे बाप चईंदा आहिनि, आत्म अभिमानी थी करे वियो। बाप पढ़ाइनि था, इहो पहिरियों पाठ आहे। तव्हां आत्मा अविनाशी आहियो, शरीर विनाशी आहे। असां आत्मा ई आहियूं, इहो पहिरियों शब्द यादि न कंदव त कचा पइजी वेंदव। मां आत्मा आहियां, इहो मुंहिंजो शरीर आहे। मां शरीर न आहियां, मां आत्मा आहियां। इहे शब्द हिन समय बाप पढ़ाईंदा आहिनि। अॻियां कोई बि असांखे इहे शब्द पढ़ायो न हुयो। बाप आया ई आहिनि असांखे आत्म अभिमानी ठाहे करे ज्ञान ॾियणु। बाबा छो हाणे आत्मा जो अभ्यास कराइनि था? छोकी हाणे आत्मा खे वापसि पंहिंजे घर परम धाम में हलणो आहे न। इन करे बाबा असांखे घड़ी इहा अभ्यास था कराइनि। अॻियां कोई बि पढ़ाईंदो न हुयो न। हाणे बाबा खे ज्ञान बि आत्माउनि खे ई ॾियणो आहे। पहिरियों ज्ञान ॾींदा आहिनि, हे आत्मा तव्हां पतित थी आहियो। श्री पुराणी दुनिया आहे न, प्रदर्शनी में बि तव्हां ॿार ॾाढनि खे सम्झाईंदा आहियो, प्रश्न उत्तर कंदा आहिनि। त जॾहिं ॾींहं जे समय रेस्ट मिलंदो आहे, उन समय आपस में मिलणो खपे, समाचार पुछणो खपे, कंहिं छा प्रश्न पुछिया, असां छा सम्झायो, पोइ उन्हनि खे सम्झाइणो आहे। पोइ उन ते ईअं सम्झाइणो खपे। सम्झाइण जी युक्ति सभिनि जी हिकु न हूंदी आहे। मूल ॻाल्हि आहे पंहिंजी खे आत्मा सम्झो। मूल ॻाल्हि पंहिंजी खे आत्मा सम्झंदा आहियो या देह। ॿ बाप बि सभिनि जा ज़रूरु आहिनि। जो बि देहदारी आहे हुनजो लौकिक बाप बि आहे त पारलौकिक बाप बि आहे। हद जो बाप त कॉमन आहे। हिते असांखे मिलंदो आहे बेहद जो बाप, उहो असां आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। हिते मिलंदो आहे असांखे बेहद जो बाप, उहो असां आत्माउनि खे वेही सम्झाईंदा आहिनि। उहो हिकु ई बाप बि आहे, टीचर ठही करे असांखे पढ़ाईंदा बि आहिनि, सतगुरु ठही करे असांखे वरदान बि ॾींदा आहिनि, श्रेष्ठ मत बि ॾींदा आहिनि, मुक्ति जी राह बि ॿुधाईंदा आहिनि।
ये पक्को करे ॾियणो खपे। जॾहिं तव्हां कंहिंखे सम्झाईंदा आहियो त जो तव्हांखां प्रश्न पुछंदा आहिनि उन्हनि ते आपस में वेहणो खपे। जो होशियार आहिनि उन्हनि खे बि विहारणो खपे। तव्हांखे टाइम मिलंदो आहे ॾींहं जे समय, ईअं न कि भोजन खाईंदा आहियूं इन करे निंड जो नशो अची वञे। तव्हां ॾाढो रोटी खाईंदा आहियो, उनखे नींद व आलस्य उनजे कारण नींद जो आलस्य अची वेंदो। जो ॾाढो खाईंदो न उनखे नींद जो आलस्य अची वेंदो आहे। ॾींहं में क्लास करिणो खपे। फलाणे इहे प्रश्न पुछे, असां इहे रिस्पॉन्ड कयो। प्रश्न त भिन्न भिन्न पुछंदा आहिनि न, उनजो रिस्पॉन्ड बि खपे रियल, ॾिसणो खपे उनखे कशिश में लाहिणो आहे। सर्टिफाई थियो, ॾिसणो खपे उनखे कशिश में लाहिणो आहे। सर्टिफाई थियो न त पोइ करेक्शन कढणी खपे, जो होशियार आहे उनखे बि वेहणो खपे। ईअं न असां त खाधो खायो, रोटी खाधी, जल्दी निंड अची वई। देवता आहियूं ॾाढो थोरो खाईंदा आहिनि। ईशू जी ख़ुशी आहे न, इन करे चइबो आहे ख़ुशी जहिड़ी खुराक न आहे। तव्हां ॿारनि खे अथाह ख़ुशी हुजणी खपे। बाबा चवनि था असां ॿारनि खे अथाह ख़ुशी हुजणी खपे। ब्रह्मन ठाहिण में ॾाढी ख़ुशी आहे न। ब्रह्मन ठाहींदा ई तॾहिं आहिनि जॾहिं उन्हनि खे ब्रह्मन ठाहींदा ई तॾहिं आहिनि जॾहिं उन्हनि खे ख़ुशी मिलंदी आहे। त बाबा चवनि था ॾिसो, वैसे बि जो बिज़ी माण्हू हूंदो आहे न, जेके कमु ॾाढो हूंदो आहे, उनखे बुख बि खाइण पीअण जी बि उहा न रहंदी आहे, सुध न रहंदी आहे। जेको खेल कूद में जीअं ॿार हूंदा आहिनि, कीअं खेल में मस्तु हूंदा आहिनि, सॼो ॾींहुं न खाइनि त बि उहा हलंदा रहंदा आहिनि। त असांखे इहा परमात्मा जो ज्ञान रत्न दान करण जो मौक़ो मिलियो आहे न, ऐं चांस बि मिले थो, मौक़ो आहे बि त लॻी वञो उन में। पोइ हीअं सम्झायो, हीअं ज़रूरी न आहे सभु निकिरनि, लेकिन असां उन्हनि जी नब्ज़ चेक करूं, उन्हनि खे छा प्रश्न अचनि, असां ॾेई सघूं था नथा ॾेई सघूं। हिन सां ख़ुदि जी बि परख थी वेंदी आहे कि असां केतिरा ज्ञान में होशियार थिया आहियूं। असांखे बि अनुभव थींदो वेंदो आहे, असां बि अॻियां वधंदा वेंदा आहियूं। कॾहिं कंहिंखे ॿुधाईंदे ख़ुदि बि उहो पॉइंट सम्झ में अची वेंदो। त बाबा चवंदा आहिनि कि ब्रह्मन ठाहींदा ई तॾहिं जॾहिं ख़ुशी मिलंदी आहे। देवताउनि खे ख़ुशी आहे न, श्री उन्हनि वटि धन महल आदि सभु कुझु आहे। कल्ह बाबा चई न तव्हांखे कहिड़ो धन आहे? असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जो धन आहे, त असांजे चहिरे सां ई सदा भरपूरता नज़र अचणी खपे। त उन्हनि जे लाइ बाबा चवंदा आहिनि ॾिसो, देवताउनि खे ख़ुशी आहे छो जी उन्हनि वटि धन महल आदि सभु कुझु आहे, त उन्हनि जे लाइ ख़ुशी ई काफ़ी आहे। ख़ुशी में खाइण बि ॾाढो थोरो सूक्ष्म थी वेंदो आहे। इहो बि हिकु क़ाइदो आहे, जास्ती खाइण वारो जास्ती खाइण वारे खे जास्ती निंड ईंदी। जेके निंड जो नशो हूंदो उहो कंहिंखे सम्झाए बि न सघंदो, जीअं लाचार सम्झाए थो। इहे ज्ञान जी ॻाल्हियूं त ॾाढी ख़ुशी सां ॿुधणी ऐं ॿुधाइणियूं खपनि। सम्झाइण में बि सहज थींदो आहे न। मूल बात ॻाल्हि आहे ई बाप जो परिचय ॾियणु। मूल ॻाल्हि आहे ई बाप जो सभिनि खे परिचय ॾियणु। ब्रह्मा खे त कोई ॼाणंदो ई न आहे। प्रजापिता ब्रह्मा, ढेर जी ढेर प्रजा आहे। इहे प्रजापिता ब्रह्मा कीअं हूंदो, इन ते ॾाढी सुठी रीति सम्झाइणो आहे। बाप सम्झायो अथई न, इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत जे बि जन्म में मां वानप्रस्थ अवस्था में प्रवेश कंदो आहे, न त रथ काथां खां आयो। बाप सम्झाईंदा आहिनि इन्हनि जे ॾाढे जन्म जे अंत जे बि जन्म में वानप्रस्थ अवस्था में मां प्रवेश कंदो आहियां, न त रथ काथां आयो। वानप्रस्थ अवस्था में मां प्रवेश कयो,
रत ॻाइला शिव बाबा जे लाइ। रथ में कीअं ईंदा आहिनि, हुन में मूंझंदा आहिनि। रथ त ज़रूरु खपे न। श्री कृष्ण त अची न सघे त ज़रूरु ब्रह्मा द्वारा ई सम्झाईंदा, मथे में त न ॻाल्हाईंदा न। ब्रह्मा सां ई, ब्रह्मा काथां खां आयो, मथां खां त न ॻाल्हाईंदा। ब्रह्मा काथां खां आयो, बाप ॿुधायो अथई मां हिन में प्रवेश करिणो आहे। जे पूरा 84 जन्म वरिता अथई, इहे ख़ुदि न ॼाणंदा आहिनि, मां अची करे हिन में ॿुधाईंदो आहे। श्री कृष्ण खे त रथ जी दरकार न आहे। श्री कृष्ण चइण सां पोइ भागीरथ ई गुम थी वेंदो। श्री कृष्ण खे भागीरथ न चईंदासीं। उनजो पहिरियों जन्म प्रिंस जो आहे। त ॿार खे अंदरि में वीचार सागर मंथन करिणो खपे। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि, इहे ॻाल्हियूं त न आहिनि, उहे ॻाल्हियूं त न आहिनि जो शास्त्रनि में लिखी छॾी अथनि। बाक़ी इहे त ठीकु आहे, वीचार सागर मंथन कयो, कलश लक्ष्मी खे ॾिनो, उन पोइ ॿियनि खे अमृत पीआरियईं, तॾहिं स्वर्ग जा गेट खुलिया। वीचार सागर मंथन कयो, कलश लक्ष्मी खे ॾिनो, उन पोइ ॿियनि खे अमृत पिलायईं त स्वर्ग जा गेट खुलिया। परंतु परमपिता परमात्मा खे त वीचार सागर मंथन करण जी ज़रूरत ई न आहे। उहो त बीज रूप आहे, उन में नॉलेज आहे, उहे ई ॼाणंदा आहिनि। तव्हां बि ॼाणंदा हुयो, उन में नॉलेज आहे, उहे ई ॼाणंदा आहिनि। तव्हां बि ॼाणंदा हुयो। हाणे इहे सुठी रीति सम्झाइणो ज़रूरु आहे। उन्हनि खे चयो तव्हां बि ॼाणंदा हुयो, हाणे वरी बाबा असांखे अची करे सम्झाइनि था। सम्झण बिगड़ देवता पद कीअं पाए सघंदा? अगरि जेसिताईं असां सम्झंदासीं न, तेसिताईं असां देवी देवताउनि जो पद न पाए सघंदासीं। बाप सम्झाईंदा आहिनि आत्माउनि खे रिफ्रेश करण लाइ। बाबा छो सम्झाईंदा आहिनि असांखे? असां आत्माउनि खे रिफ्रेश करण लाइ बाबा असां सभिनि खे सम्झाईंदा आहिनि। बाक़ी त कुझु बि ॼाणंदा न आहिनि। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि, हाणे तव्हांजो लंगर भक्ति मार्ग खां उठी हाणे ज्ञान मार्ग में हलो था न। त बाबा असां आत्माउनि खे ज्ञान ॾेई करे रिफ्रेश करनि था। बाबा चवनि था कि हाणे तव्हांजो भक्ति मार्ग खां लंगर उठी वियो, हाणे ज्ञान मार्ग में हलो था। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे जो ज्ञान ॾींदो आहे उहो प्राय लोक थी वेंदो आहे। हाणे भक्ति जी सभु ॻाल्हियूं ख़तमु, हाणे बाबा असांखे ज्ञान था ॾियनि। पोइ बाबा जो असांखे ज्ञान ॾींदासीं, संपन्न संपूर्ण ठही वेंदासीं, सभु सतो प्रधान थी वेंदा। पोइ असां पंहिंजे घर हली हलंदासीं, ज्ञान प्राय लोक थी वेंदो। सत्युग में असांखे कुझु यादि ई न हूंदो। हिकु आहे निराकार, ॿियो आहे साकारी। बाप सम्झायो त ॾाढो सुठो आहे, परंतु माया अहिड़ी आहे जो कशिश करे गंद में लाइ ॾींदी आहे, पत ठही वेंदा आहिनि। माया अहिड़ी आहे, दुनिया में रहंदा आहिनि, वापसि दलदल में वेंदा आहिनि। त कॾहिं कॾहिं सोचंदा आहिनि अरे कीअं रहूं अकेला। लेकिन बाबा चईंदा आहिनि एकांत, एक जे अंत में उन जी यादि में उन सां ई मनन चिंतन ॻाल्हियूं कंदा रहो न, त तव्हांखे दुनिया में कॾहिं बि अकेलो न लॻंदो। हिकु ई घर में अगरि हिकु ज्ञान में हले, बाक़ी न हलनि त माण्हू थकिजी पए। केसि ताईं हले अकेलो न। सेंटर बि जास्ती न वञे, घर में ज्ञान योग केतिरो करे। लेकिन सर्वशक्तिवान विश्व जो पिता असां सां गॾु आहे, उन सां ॻाल्हियूं करूं न, उहो गॾु त पूरो संसार ई असां सां गॾु आहे। जीअं त बाबा चईंदा आहिनि त ॾाढा माण्हू आहिनि, माया अहिड़ी आहे जो कशिश करे छॾंदी आहे, पोइ गंद में हली वेंदा आहिनि, पते थी वेंदा आहिनि न। बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां काम चिता ते चढ़ी हिकदमि कब्रिस्तान में अची विया आहियो। बाप चईंदा आहिनि तव्हां काम चिता ते वञी वेही करे हिकदमि कब्रिस्तान में अची विया आहियो। पोइ हिते ई परिस्तान हूंदो ज़रूरु, अधु कलाक परिस्तान हलंदो आहे, पोइ अधु कलाक कब्रिस्तान हलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि अधु कलाक परिस्तान हलंदो आहे हिते,
पोइ अधु कलाक क़ब्रिस्तान हलंदो आहे। हाणे सभु क़ब्र दाख़िल थियणो आहे। सीढ़ी ते बि सुठी रीति सम्झाए सघंदा आहिनि। सीढ़ी ते बि सुठी रीति सम्झाए सघंदा। इहा आहे ही पतित राज्य, इन जो विनाश ज़रूरु थियणो आहे। हिन धरणी ते हाणे क़ब्रिस्तान आहे। बाबा चवनि था सीढ़ी ते सुठी रीति सम्झायो, इहे पतित राज्य इन जो विनाश थियणो आहे। हिन धरणी ते हाणे क़ब्रिस्तान आहे। पोइ इहे ई धरणी चेंज थी वेंदी। इहे ई धरणी चेंज थी वेंदी, अर्थात आयरन एजेड खां गोल्डन एजेड दुनिया थी वेंदी। पोइ इहे ई धरणी चेंज थी वेंदी, अर्थात आयरन एजेड खां पोइ इहा सृष्टि गोल्डन एजेड थी वेंदी। पोइ 2 कला कम थी वेंदी। पोइ त्रेता युग अची वेंदो। तत्वनि जी बि कला कम थींदी आहे। पोइ उपद्रेव मचाईंदा आहिनि। तव्हां सभी खे सुठी रीति सम्झाईंदा आहियो। अगरि न सम्झंदा त गोया कौड़ी मिसल आहिनि, कोई वैल्यू न। तव्हां सभिनि खे सुठी रीति सम्झाईंदा आहियो। अगरि उहे न सम्झंदा आहिनि त कौड़ी मिसल आहिनि, कोई वैल्यू न आहे। ये वैल्यू त बाप वेई सम्झाईंदा आहिनि। ये वैल्यू त बाप वेई बतलाईंदा आहिनि। ॻायल बि आहे न, हीरे जहिड़ो जन्म। तव्हां बि पहिरियों बाप खे न ॼाणंदा हुयो न, तव्हां कौड़ी जहिड़ा हुयो। हाणे बाप अची करे असांखे हीरे जहिड़ो ठाहींदो आहे। बाप सां ई हीरे जहिड़ो जन्म असांखे मिलंदो आहे न। पोइ कौड़ी जहिड़ो छो ठही वेंदा आहे? बाप सां ई असांखे हीरे जहिड़ो जन्म मिलंदो आहे। पोइ बाबा चईंदा आहिनि कि तव्हां कौड़ी जहिड़ो छो ठही वेंदा आहियो? तव्हां ईश्वर संतान आहियो न। त कम से कम हाणे त असांखे सदा यादि रखिणो खपे न कि असां कंहिंसां गॾु आहियूं। असां कंहिंसां गॾु आहियूं। केरु असांजो पीउ आहे, केरु असांजो टीचर आहे, केरु असांजो सतगुरू आहे, केरु आहे। त उहो सदा यादि रहंदो त पंहिंजो हीरे जहिड़ो जन्म बि यादि रहंदो। गायन आहे न, आत्मायूं परमात्मा अलॻि रहे भोकाल। जॾहिं हुते शांतीधाम में हुयो त हुन मिलन में कोई फ़ाइदो न हुयो। उहो त सिर्फ़ु पवित्रता ऐं शांती जो स्थान आहे। हिते तव्हां जीव आत्मायूं आहियो। परमात्मा बाप उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे, उहो शरीर धारण करे तव्हां आत्माउनि खे पढ़ाइणा आहिनि। हिते बाबा शरीर धारण करे असां आत्माउनि सां ॻाल्हाइणा आहिनि, मिलणा आहिनि, पढ़ाइणा आहिनि। हुते त सिर्फ़ु असां शांती ऐं पवित्रता में वेही रहंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां बाप खे सभु ॼाणंदा आहियो। चईंदा आहियो बाबा। बाप चईंदा आहिनि ओ बेटा। असां बाबा खे चईंदा आहियूं बाबा। पोइ जेतिरो जो दिलि सां चईंदो आहे ओतिरो बाबा खे लॻंदो आहे। पोइ बाबा हुनखे ओ बेटा चईंदा आहिनि। पोइ जेतिरो जंहिंजो कनेक्शन बुद्धि जो लाइन क्लियर हूंदी ओतिरो हुन आत्मा खे बि कशिश थींदी। हुन आत्मा खे बि अनुभव थींदो कि बाबा मूंखे पंहिंजो बेटो चए थो। लौकिक बाप बि चईंदो न, हे बाल ॿार अचो तव्हांखे टोली खारायां। लौकिक बाप बि चईंदो हे ॿार अचो तव्हांखे टोली खारायां। झटि भॼंदा। इहे बाप बि चईंदा आहिनि ॿार अचो त तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठाहियां। इहे बाप बि अची करे चईंदा कि ॿार अचो तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठाहियां। बाबा कहिड़ी टोली खाराईंदा आहिनि असांखे? वैकुंठ जो मालिक ठाहींदा आहिनि। कल्ह बाबा चई न तव्हां ॿार त न आहियो, वॾा आहियो। त हाणे बाबा असांखे राजधानी स्थापना करण जी सम्झानी ॾींदा आहिनि। त बाबा असांखे कहिड़ी टोली था खाराइनि? विश्व जी राजधानी प्राप्त करण जी टोली था खाराइनि। झटि सभु भॼंदा। लौकिक बाप चईंदो आहे उहो त स्थूल टोली ॾींदो। इहे त बाबा त चईंदो ॿार अचो मां तव्हांखे वैकुंठ जो मालिक ठाहियां। त ज़रूरु सभु भॼंदा न, पुकारदा बि आहिनि हे पतितनि खे पावन ठाहे करे पावन दुनिया विश्व जो मालिक ठाहिण वारो
अछो हाणे निश्चय आहे त मञिणो खपे। सॾु बि ॿारनि कयो आहे न, असां ईंदा बि ॿारनि जे लाइ आहियूं। ॿारनि खे ई चईंदा आहियूं त सॾु कयो अथव, हाणे मां आयो आहियां। पतित पावन भी बाप खे ई चइबो आहे न, पतित पावन भी बाप खे ई चइबो आहे। गंगा आदि जे पाणी सां तव्हां पावन ठही न सघंदा आहियो। अधु कलाक तव्हां भूल में हली वेंदा आहियो, भॻवान खे ढूंढंदा आहियो, परंतु कंहिंखे बि सम्झ में न ईंदो आहे। बाप चईंदा आहिनि, हे ॿार तव्हां ॿारनि खे बि उन उल्लास सां लिखिणो खपे। हे बाबा, बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक थो ठाहे। असां बाबा जा ॿार आहियूं, बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक था ठाहिनि, परंतु एतिरो उल्लास सां निकिरंदो न आहे। जेतिरो बुद्धि जो लाइन बाबा सां क्लियर हूंदो न, जेतिरो असांखे ॿियो देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव असांखे सभु आकर्षण न हूंदो, ओतिरो असांखे बाबा जी कशिश थींदी, ओतिरो असांखे अनुभव थींदो कि हा असां बाबा जा ॿार आहियूं। बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक था ठाहिनि न। मम्मा बाबा 8 रतन कीअं ठहिया? जेका ख़ुदि खे आत्मा सम्झंदा आहिनि, सभु कुझु भुलिजी करे, उहा ई आत्मा परमात्मा सां सुठी रीति मिलन कर मनाए सघंदी आहे, परमात्मा सां सर्व प्राप्ति करे सघंदी आहे, हुनजो लाइक़ु ॿार ठही सघंदी आहे। त बाबा चईंदा आहिनि कि ॿार एतिरो उल्लास सां न निकिरंदो आहे, इनखे देह अभिमान चइबो आहे, न कि देही अभिमानी। तव्हां हाणे बाप जे सम्मुख वेठा आहियो, बेहद जे बाप खे यादि करण सां बेहद जी बादशाही बि ज़रूरु यादि ईंदी। अहिड़े बाप खे केतिरो प्यार सां रिस्पॉन्ड करिणो खपे। बाप तव्हांखे तव्हांजे बुलाइण सां आयो आहे, ड्रामा अनुसार 1 मिंट बि अॻियां पुठियां न थींदो आहे। हाणे चईंदा आहिनि, ओ फादर रहम करो, लिबरेट करो, असां सभु रावण जी जंजीरनि में आहियूं, तव्हां असांजा गाइड ठहो, तव्हां असांजा गाइड ठहो। बाबा चईंदा आहिनि, सभई चईंदा आहिनि, ओ गॉड फादर रहम करो, लिबरेट करो, असां सभु रावण जी जंजीरनि में आहियूं, असांजा गाइड ठहो, असांखे हिन सां छुड़ायो। त बाप गाइड बि ठहींदो आहे, सभु उन्हनि खे सॾु कंदा आहिनि, ओ लिबरेटर, ओ गाइड, असांखे अची करे गाइड करो। बाबा छा गाइड कंदा आहिनि? असांखे मुक्ति, जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। असांखे बि साथ वठी हलो। सभई हाणे तव्हां संगम युग ते बीठा आहियो, बाप सतयुग जी स्थापना करनि था। हाणे आहे कलयुग, करोड़ मनुष्य आहिनि। सतयुग में त सिर्फ़ु थोड़ा ई देवी देवता हूंदा, हिन समय त करोड़ों मनुष्य आहिनि। सतयुग में त सिर्फ़ु थोड़ा ई देवी देवता हूंदा, त ज़रूरु एतिरा माण्हू विनाश खे ज़रूरु प्राप्त करे सभु मथे वञणा आहिनि, तॾहिं त थोड़ा सा ई माण्हू रहंदा न त एॾा माण्हू आहिनि कीअं ख़तमु थींदा। उहो बि साम्हूं बीठो आहे, जंहिंजे लाइ गायन आहे। साइंस घमंडी केतिरो बुद्धि सां अकल कढंदा रहंदा आहिनि, उहा आहे यादव संप्रदाय। लेकिन ॾिसो, साइंस वारा जो बि करनि था, उहा असांजी सेवा जे लाइ ई करनि था न। साइंस सां जो बि चीजूं ठहनि थियूं सतयुग में असांखे उहा सुख ॾींदियूं न, त हिकु तरीक़े सां उहो बि असांजा सेवाधारी थी विया, जो एॾा लग्न सां ॾींहुं राति केॾो कमु था करनि। साइंस न हुजे हा त हाणे घर घर में मुरली कीअं ॿुधंदा माण्हू न। ये साइंस जो साधन जीअं त असांजे बाबा जे हिन कार्य में मददगार आहिनि। इहे बि गुप्त रूप सां बाबा जे कार्य में सेवा था करनि, नई दुनिया जे लाइ बि, ऐं हाणे बि साइंस सां केॾी मदद थी मिले। त बाबा जे कार्य में साइंस वारा बि जीअं त मदद था करनि। पोइ हिस्ट्री रिपीट थियणी आहे। हाणे त सतयुग जी हिस्ट्री रिपीट थींदी, हाणे त सतयुग जी हिस्ट्री रिपीट थींदी। वरी खां उहे ई 8 गद्दियूं वेंदियूं, उन्हनि जो ई राज्य हलंदो। पोइ 12 गद्दियूं, पोइ वापसि खां द्वापर युग में वरी सभु रिपीट थींदो।
तव्हां सम्झंदा असां नई दुनिया में उच्च पद पाइण जो पुरुषार्थ था करूं। तव्हां सम्झंदा आहियो असां नई दुनिया में उच्च पद पाइण जो पुरुषार्थ था करूं। पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। त सम्झाईंदा आहियो न पतित दुनिया जो विनाश ज़रूरु थियणो आहे। ॿार आदि त तव्हांजा जीता न रहंदा न। हाणे बाबा चईंदा आहिनि कि हाणे असांखे पवित्र ज़रूरु रहणो आहे। त सम्झाईंदा आहिनि पतित दुनिया जो विनाश ज़रूरु थियणो आहे। तव्हांजा ॿार आदि बि सभु कोई बि जीता न रहंदा। हाणे सभिनि जी ई वानप्रस्थ अवस्था आहे, न कोई वारिस रहंदो, न शादी आदि कंदा। बाबा ॾिसो हाणे बि माण्हू शादी करनि था, डिवोर्स था थी वञनि। शादी कंदे कंदे माण्हुनि जो शरीर था छॾे छॾनि। त बाबा चवनि था न कोई वारिस ठहींदो, न शादी आदि कंदा। हाणे ॾाढी वई बाक़ी थोड़ी रही, ॾाढी वई बाक़ी थोड़ी रही। थोरो समय आहे, उनजो बि हिसाब आहे न। अॻियां न चईंदा हुयासीं बाक़ी हाणे थोरो टाइम थोरो आहे। अॻियां हीअं न चईंदा हुयासीं, हाणे टाइम थोरो आहे। इन करे हाणे त ॾिसो बाबा कॾहिं चई, हाणे त असांखे नज़र थो अचे न। पहिरों वारा जो शरीर छॾे करे विया, नंबरवार पुरुषार्थ अनुसार उन्हनि जनम वरितो आहे। कोई हिते आया बि हूंदा, ॾेखारी पवंदो आहे जीअं कि हितां जो बिछड़ो उहो आहे, उनखे ज्ञान जे बग़ैर मज़ो न ईंदो। माउ बाप खे बि चईंदा आहिनि असां त हिते ई वेंदासीं। जेका बि पंहिंजी कुल जी आत्मायूं हूंदियूं जो ब्राह्मण कुल मां वेंदियूं आहिनि, उहा हाणे त ॾिसो जो पहिरियों विया हूंदा, केॾा वॾा थी विया हूंदा, उहो बि चईंदा हूंदा कि असां त हिते ई वेंदासीं पंहिंजे माउ बाप खे। इहे त सहज सम्झण जी ॻाल्हि आहे, विनाश ज़रूरु थियणो ई आहे। लड़ाई जी तयारी बि ॾिसो था न, अधु ख़र्च त इन्हनि जो हिन लड़ाई जे सामान में ई लॻी वेंदो आहे। एरोप्लेन आदि कीअं ठाहींदा आहिनि, चईंदा आहिनि घर वेठे बि सॼो खलास थी वेंदो, घर वेठे बि सभु कुझु खलास करे सघंदा आहिनि। अहिड़ी चीजूं ठाहींदा आहिनि। कोई छो जी हॉस्पिटल आदि त रहंदो न। ड्रामा में इहे बि जीअं बाप जी इशारा मिलंदा आहिनि कि अहिड़ी चीजूं ठाहींदा कि फट सां बॉम्ब फुटियो ऐं सभिनि आत्माऊं शरीर छॾे छॾियो। न त हॉस्पिटल आदि त हूंदा न उन समय। त बाबा चईंदा आहिनि कि इहे बि जीअं त बाबा सां उन्हनि खे इशारो मिलंदो, उहो बि ड्रामा में न हूंदा। सम्झंदा आहिनि ईअं न थिए त बीमार पइजी वेंदा। मरण त सभिनि खे ज़रूरु आहे। राम वियो रावण वियो, जो योग में रहिया आयु वधाईंदा हूंदा उन्हनि जी ज़रूरु वधंदी हूंदी। जो योग में रही आयु वधाईंदा हूंदा उन्हनि जी ज़रूरु वधंदी हूंदी। पंहिंजी ख़ुशी सां शरीर छॾे ॾींदा। पर जेका योगी आत्माएं हूंदी न, उहो पंहिंजी स्वेच्छा ख़ुशी सां शरीर छॾंदा। जीअं मिसाल ॿुधाईंदा आहिनि, ब्रह्म ज्ञानी आहे, उहो बि ब्रह्म में वञण लाइ ईअं ख़ुशी सां शरीर छॾंदा आहिनि। परंतु ब्रह्म में त कोई वेंदो न पाप कटंदा आहिनि। पुनर्जन्म बि हिते ई वठंदा आहिनि। पाप कटण जी युक्ति त पाप कटेश्वर बाप ई ॿुधाए सघंदा आहिनि कि मामेकम यादि करो ऐं ॿियो कोई खे यादि न करिणो आहे। पाप कीअं कटंदा? जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाप खे यादि कंदासीं, तॾहिं ई असांजा सभु पाप कटजंदा। इहा युक्ति त बाबा ई ॿुधाए सघंदा आहिनि न। लक्ष्मी नारायण खे बि यादि न करिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो हिन पुरुषार्थ सां असां इहे पद पाए सघंदा आहियूं। स्वर्ग जी स्थापना थिए थी। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिन पुरुषार्थ सां इहे पद पायूं था। लक्ष्मी नारायण जी कीअं बाप खे यादि करण सां स्वर्ग में ईंदासीं। राधे कृष्ण या लक्ष्मी नारायण खे यादि करण सां न ईंदासीं।
स्वर्ग जी स्थापना थिए थी। असां पढ़ूं था इहे पद पाइण लाइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार। उन्हनि जी त जो डिनाइस्टी हलंदी आहे उहो बाप संगम ते ई हाणे स्थापना कंदा आहिनि। सतयुग त्रेता में जो असांजी डिनाइस्टी हलंदी उहा हाणे संगम ते ई स्थापना थिए थी न। तव्हां भाषण बि ईअं करो जो एक्यूरेट कंहिंजी ॿुधी में वेहे। हिन समय असां ईश्वर संप्रदाय ऐं प्रजापिता ब्रह्मा जी मुख्य वंशावली भाउ भेण आहियूं। हिन समय असां ईश्वर संप्रदाय ऐं प्रजापिता ब्रह्मा जी मुख्य वंशावली आहियूं। असां ईश्वर जी संप्रदाय वारी आत्मा आहियूं। ब्रह्मा बाबा जे मुख कमल सां जन्म वठण वारी आत्मायूं आहियूं। केॾा सारा आत्मायूं आहिनि जंहिं शिव बाप खे ॼाणियो आहे, जंहिं शिव बाप खे पंहिंजो बाप सम्झियो आहे, उहो ई त स्वर्ग में अची सघंदा न। बाबा चईं न मुंहिंजो ज्ञान मूंखे पहचाने करे मुंहिंजो ज्ञान कोई वठे त उहो वेस्ट न वेंदो। असां आत्मायूं सभु भाउ भाउ आहियूं। ब्रह्मा कुमार कुमारियुनि जी शादी थींदी न आहे। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि कीअं किरी पईंदा आहिनि। काम अग्नि जलाईंदी आहे न, काम अग्नि जलाईंदी आहे न, परंतु डर रहंदो आहे हिकु बार असां किरियासीं त की कमाई चट थी वई। डर रहंदो आहे हिकु बार अगरि असां किरियासीं त की कमाई चट थी वेंदी। काम सां हारियो त पदभ्रष्ट थी वेंदो। कमाई केतिरी वॾी आहे। मनुष्य पद्म करोड़ कमाईंदा आहिनि। उन्हनि खे थोरी पतो आहे इहे थोरे समय में सभु ख़तमु थी वेंदा। मनुष्य त पद्म करोड़ कमाईंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे पतो न आहे ॾिसो कागज़ जा ई त पैसा हूंदा आहिनि। वैसे बि विनाश में उन्हनि जे पद्म करोड़ सभु ख़तमु थी वेंदा। असांजे सतयुग जे साम्हूं त कुझु बि न आहे। सतयुग में त सभिनि जा सोने हीरे जा महल हूंदा। उनजे अॻियां हिननि जा पद्म करोड़ छा आहे। बॉम्ब्स ठाहिण वारा ॼाणंदा आहिनि इहे दुनिया ख़तमु ज़रूरु थींदी। बॉम्ब्स ठाहिण वारा ॼाणंदा आहिनि कि इहा दुनिया ज़रूरु, उहो बि ॼाणंदा आहिनि कि एॾा बॉम्ब्स असां ठाता आहिनि अगरि पाणी में बि विझो, यूज़ न बि करो त बि प्रकृति के नुक़सान पहुचंदो। तो अल्टीमेटली मनुष्य सृष्टि त खलास थी वेंदी न। मतिलबु पुराणी दुनिया त खलास थी वेंदी न। त बाबा चईंदा आहिनि छो इहे बॉम्ब सादी ठाहिया आहिनि, इहे ख़तमु थींदा। पाणी में विझंदा त पाणी ख़राबु थींदो। पाणी सां ई त सृष्टि हले थी न। मुख्य त पाणी आहे न। त इहा दुनिया त ख़तमु थियणी आहे। असांखे कोई प्रेरक आहे, कोई प्रेरणा थो ॾिए कि असां ईअं ठाहींदा रहूं। अच्छा मीठे मीठे सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान के अंदर घोटणो अर्थात विचार सागर मंथन करणो आहे। ज्ञान जी आपस में रुहरियान करे पोइ ॿियनि खे बि सम्झाइणो आहे। सुस्ती व आलस्य खे छॾे ॾियणो आहे। ॿियो आहे देही अभिमानी ठही ॾाढे उल्लास सां बाप खे यादि करिणो आहे। सदा हिन नशे में रहणो आहे कि बाप वटि आया आहियूं कौड़ी खां हीरे जहिड़ो ठहिण आया आहियूं। असां ईश्वर जी संतान आहियूं, इहे यादि रखो। बाबा असांखे चए थो ओ बेटा मां तव्हांजे लाइ विश्व जो राज्य भाग्य खणी आहियां। मां तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण लाइ आया आहियूं। वरदान ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा सां जे साथी ठही राति के ॾींहं बठाइण वारा रूहानी ज्ञान सितारा ठहूं।
जीअं उहो सितारा राति में प्रकट थींदा आहिनि ईअं त रूहानी सितारा चमकंदे उहे सितारा बि ब्रह्मा जी राति में प्रकट थींदा आहिनि। उहे सितारा राति खे ॾींहुं न ठाहींदा आहिनि, लेकिन असां ज्ञान सूर्य ज्ञान चंद्रमा सां गॾु साथी ठही असां ज्ञान सितारा हिन कलयुगी सृष्टि ते जो अज्ञान अंधेरे जी राति आहे उनखे ज्ञान सोजरे में लाहींदा आहियूं। वो आकाश जा सितारा था, धरती जा सितारा, वो प्रकृति जी सत्ता था, परमात्मा जा सितारा आहियूं। जी प्रकृति जी तारामंडल में अनेक प्रकार जे सितारा चमकते हुए दिखाईंदा आहिनि। ईअं असां तव्हां परमात्मा तारामंडल में चमकदे हुए रूहानी सितारा आहियूं जो पूरे विश्व खे ज्ञान ॾेई करे रोशनी में लायूं था। स्लोगन आहे सेवा जो चांस मिलण अर्थात दुआनि सां झोली भरण। सेवा जो चांस मिलण अर्थात दुआनि सां झोली भरण। अच्छा, ओम शांति। भाव खे यादि करो।